हीना शहदादपुरी जी खे नींद ॾींदासीं कि अचनि ऐं पंहिंजा वीचार असांखे मेंटर कनि, असांखे थोरो गाइडेंस ॾियनि। हीना जी, तव्हांजो म्यूट आहे, त प्लीज़ अनम्यूट कयो। ऐं असां अॼु जो प्रोग्राम जी शुरूआत 10-15 मिंट, मतिलबु मूंखे लॻे थो 7 मिंट असां लेट थी विया आहियूं, पर जाम सुठो थींदो प्रोग्राम। त हीना जी, तव्हांजो स्वागत आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां कि हीना जी दिलेर सिंधी जा डायरेक्टर आहिनि, जंहिंमें घणनि ई सिंधियुनि शख्सियतुनि जा असां इंटरव्यूज़ ॾिसंदा आहियूं ऐं उन्हनि जाम सुठो इहो क़दम खयों आहे। इहा इनिशिएटिव मूंखे लॻे थो एन रमेश जी सां गॾु मिली करे हिना जी शुरू कई हुई। त जाम तव्हांखे वाधायूं हुनजे लाइ। हिना जी, तव्हां मूंखे ॿुधायो कि तव्हांजो ही लॉकडाउन कीअं गुज़री रहियो आहे? लॉकडाउन तमामु बहितरीन गुज़री रहियो आहे। असां छो त डिजिटली कनेक्टेड थी विया आहियूं न किशन। ऐं मां पहिरीं त तव्हांखे तव्हांजे बर्थडे जूं वाधायूं ॾियां, बाक़ी सभु ॻाल्हियूं पोइ वरी रहिजी न वञनि। फर्स्ट जून में आहे, जून में ॾिजो। जून में त ॾींदासीं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे मदर जो बि 1 जून ते ई बर्थडे आहे। यू आर शेयरिंग। एन रमेश जी जो तमामु वॾो हथु हुयो दिलेर सिंधी जे हिन में। शायदि उन्हनि जी इनकरेजमेंट न हुजे हा मूंखे, उन्हनि ज़बरदस्ती चइबो आहे न भई अकाउंट चालू करारायो करे मूंखां। मुंहिंजो उअं थियो चालू न, मां उन्हनि जी थोराइती आहियां ऐं हमेशह ई रहंदसि। जॾहिं जॾहिं दिलेर सिंधी जो नालो थींदो त एन रमेश जी जो नालो हुननि सां गॾु हूंदो ई हूंदो। मां हिन वक़्तु लॉकडाउन में त सभिनी खां पहिरीं हिकु भारतवासी थियण जो फर्ज़ु निभाए रही आहियां। मोदी जी जे कहे अनुसार, गाइडलाइंस जे अनुसार लॉकडाउन खे सफल थिए, उनजे करे असां घर में ई आहियूं पूरी तरह सां। मां किथे बि न निकिरंदी आहियां, छो त मां पंहिंजे पहिरीं जनता कर्फ्यू जे वक़्त खां बि पहिरीं जेको असां एपिसोड कढियो हुयोसीं कोविड ते, त उन में मां ॿुधायो हुयो त हिकु माण्हू 3.5 माण्हुनि खे इन्फेक्ट करे सघंदो आहे। जेकॾहिं पाण खे न बि हुजे कोरोना, तॾहिं बि हिकु कैरियर वांगुरु। त मां नथी चाहियां त मां उहो हिकु माण्हू थियां जेको 10 साइकिल्स में 5-6 ॾींहंनि जे अंदरि 3.5 माण्हुनि ताईं कोरोना पहुचाए सघंदो आहे, भले पाण खे न हुजे तॾहिं बि। त उन में मां पंहिंजे घर में ई सॼो सभु कुझु अरेंज करे छॾियो आहे पंहिंजी फैसिलिटी जे अनुसार। योगा, स्पिरिचुअल क्लासिस, मुंहिंजा ऑनलाइन समर क्लासिस, मां 3 एपिसोड्स बि कढिया पंहिंजा इंटरव्यूज़ जा हिन लॉकडाउन जे थ्रू। ऐं नयनि प्रोग्राम खणी अचण जे लाइ स्क्रिप्ट्स बि मुंहिंजूं चालू आहिनि। त एक्चुअली लॉकडाउन लॻे नथो त लॉकडाउन आहे। बराबर। त मां सिर्फ़ु इहो पुछणु चाहींदुसि कि तव्हां समाज जे लाइ, मतिलबु एज़ अ समाज सेवक बि तव्हां सॾाईंदा, छो त असां सिंधियत जी सेवा कंदा आहियूं त हिकु सेवादारी आहियूं। त समाज सेवा जे इरादे सां तव्हां छा करे रहिया आहियो? रीता, मां सिंधियत जे हिसाब सां मां ॻाल्हाइणु चाहींदसि त समाज, असांजो सिंधी समाज, बाक़ी सॼे समाज जे लाइ त असांजो घणियूं ई कुझु एक्टिविटीज़ हली रहियूं आहिनि। असांजा गांव बि एडॉप्ट थियल आहिनि, उन्हनि गांवनि जी सेवा असां जेतिरो साईं सुठे नमूने कराए थो। ऐं ॿारनि जो समर कैम्प, जीअं मां तव्हांखे ॿुधायो, उहो बि हिकदमि अलॻि यूनिक समर कैम्प हूंदो आहे असांजो, जंहिंमें असां ॿारनि खे स्पिरिचुअल नॉलेज ॾींदा आहियूं। माना रामायण महाभारत, इहो मुंहिंजो 26 समर कैम्प आहे। 26 हर साल असां वठंदा आहियूं। त उहो आहे। इन खां सवाइ मां हिकु ॻाल्हि तव्हांखे पहिरीं चवंदसि त किशन, जेको हे माहौल असां क्रिएट कयो न सभिनी मीडिया वारनि मिली करे, जी सोशली हिक ॿिए सां जुड़िया आहियूं, त मूंखे लॻे थो न सिंधी समाज जे लाइ इहा हिकिड़ी नेमत थी करे अॻियां आयो आहे। छो त एतिरनि ॼणनि जो गॾिजाणी थी रही आहे पाण में, एतिरो टैलेंट आहे असां वटि, एतिरो टैलेंट आहे, हेतिरा शोज़ हली रहिया आहिनि, लेकिन इहो सम्मेलन, परिचय सम्मेलन ॼण अञा हलंदो ई थो रहे, जंहिंमें तव्हां आहियो, दीपक केसवानी, मोहित, प्रेम भारती तमामु बहितरीन करे रहिया आहियो। ऐं इन जो क्रेडिट मां तव्हांखे ॾींदसि जंहिं पहिरीं शुरूआत करे ॾेखारी। सो कॉन्ग्रेचुलेशन्स, त तव्हां इहा तमामु सुठो कयो। इन में मां इहो चवंदमि त तव्हांजे हिन एफर्ट सां, जेको असां चवंदा आहियूं न घरनि में सिंधी ॻाल्हायो, सिंधी ॻाल्हायो, हाणे एटलीस्ट 12 कलाक ॿुधनि था। त हिकिड़ो चैप्टर त इहो तव्हां सक्सेसफुली कवर कयो त असांखे सिंधी ॻाल्हाइणो आहे। सिंधी लिखण जा क्लासिस बि ऑनलाइन बहितरीन नमूने सां कमु करे रहिया आहिनि। मूंखे लॻे थो हींअर जेकॾहिं असां सभु ॼणा गॾिजी करे पाण में हिकु नए वीचार ते असांजे कमु कयूं, उहो आहे त जेको असां लॉकडाउन खां पोइ जेको फेस असां ॾिसण वारा आहियूं, सॼो सिंधी, सॼी दुनिया ई, त जीअं असां सिंधियत ते कमु करे रहिया आहियूं, त मां सिंधी समाज जे लाइ थोरो चवणु चाहींदसि त असां वापारी तबिके वारा आहियूं न, त असां ते वधीक इफेक्ट अचण वारो आहे।
त इन में बिल्कुलु। हर सिंधी सक्षम परिवार पंहिंजे मिटनि माइटनि में पहिरीं ॾिसे त कंहिंखे काई तकलीफ़ काई ज़रूरत आहे छा। छो त जे सिंधी पंहिंजे सिंधी समाज खां ॿाहिरि न वञे, इहा ज़िमेदारी हाणे असां खणूं। भाषा जो बि थी जी वियो, लिखण पढ़ण जो बि थी वियो, हाणे सॼे समाज जी ज़िमेदारी असां सभिनी ते आहे। त जी उन में न हिकु सक्षम परिवार, हिकु परिवार जी जे ज़िमेदारी खणंदो न, कहिड़े बि तरीक़े सां, राशन जी, दवाउनि जी, हिकु ॻाल्हि ते त विरहाङे जो वक़्तु ॾाढो ॾुखियो हुयो, जॾहिं असां सभु कुझु छॾे करे हिते आया हुआसीं। न घर हुयो, बिल्कुलु न रहण जे लाइ जॻह हुई, न रोटी हुई खाइण जे लाइ, पर असां सभिनी यूनाइट थी करे हुनखे फेस कयोसीं। जे तव्हां थोरो पुठियां वेंदा न त तव्हांखे ॾिसणु ईंदो त भई कीअं हिक ॿिए खे सभु सिंधी हिक ॿिए खे रहण जे लाइ जॻहियूं पिया ॾियनि, हिक ॿिए सां यूनाइटेड हुया हिकदमि, त असां पार पियासीं। हम्म। हे वक़्तु असांखे सभिनी सिंधियुनि खे गॾिजी करे ॾिसणो आहे। सक्षम आहिनि, उन्हनि खे जॉब क्रिएट करणी आहिनि। जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे पंहिंजे स्किल्स खे डेवलप करिणो आहे, त जीअं उहे स्किल्ड थियनि, एड्युकेट थियनि, जीअं उन्हनि खे जॉब्स मिलनि। इन में जी वॾे में वॾो रोल थो अचे NGOs जो। असांजे सिंधी समाज में न हद खां मथे NGOs आहिनि, जेतिरा माण्हू बिल्कुलु ओतिरा NGOs। त हिन वक़्तु मुंहिंजो जेको नेक्स्ट जेको मां चाहियां थी हिकिड़ी अवेयरनेस क्रिएट थिए, उहा त NGOs पंहिंजो रोल सम्झी करे सिंधी समाज जे लाइ अॻियां अचनि ऐं उहे पाण में यूनाइट थी करे कमु कनि। कहिड़ी जी स्पिरिचुअल ऑर्गेनाइज़ेशन सां जुड़ियल आहियूं असां, कहिड़ी पॉलिटिकल पार्टीअ सां जुड़ियल आहियूं, या पाण में जेके असांजा क्लब्स आहिनि, रोटरी क्लब, लॉयन क्लब, कुझु बि उहो विसारे करे हिन वक़्तु असां सभु यूनाइट थी करे सिंधी भाउरनि जे लाइ, सिंधी मां आहियां, उहा मुहिम असां शुरू कयूं। त असांजा जी सिंधी परिवार जेके हिन वक़्तु तकलीफ़ फेस करे रहिया आहिनि, ॻाल्हाए नथा सघनि, त उहा असां हम्म। सभिनी खे मिली करे मुहिम शुरू करणु खपे। मां हिना जी इहा मां हिते हिकु मां तव्हांखे विच में इंटरप्ट कंदुसि कि जीअं तव्हां चयो था न कि असां हिकु सिंधी समाज खे अॻियां अची करे हिकु परिवार, सिंधी परिवार खे असां रिस्पॉन्सिबिलिटी खणूं कि असां उन्हनि जो ध्यानु ॾींदासीं। मां हिते हिकु नालो मेंशन ज़रूरु करणु चाहींदुसि, छो त सिंधु यूथ सर्कल जेको उल्हासनगर में 52 साल खां बि वधीक उहा ऑर्गेनाइज़ेशन आहे, जेके न उहे पहिरीं हिकु ऑर्गेनाइज़ेशन आहे जंहिं कलाकारनि लाइ कुझु कयो। जीअं ई लॉकडाउन शुरू थियो हुयो, उन्हनि सभिनी जेके बि लीडर्स आहिनि, जेके बि ग्रुप लीडर्स आहिनि कलाकारनि जे, उन्हनि खे फोन कयो कि कंहिं कलाकार खे त काई मुसीबत न आहे, कंहिं कुझु वेरी गुड। ज़रूरत न आहे। त मूंखे एॾो सुठो लॻो कि कलाकारनि जे लाइ बि कोई सोचे थो, त उहो मूंखे ॾाढो सुठो लॻो। ऐं कलाकार बाय गॉड्स ग्रेस कुझु कलाकार त बिल्कुलु सक्षम आहिनि, ऐं बट कुझु अहिड़ा बि आहिनि जेके शायदि न ॿुधाए सघंदा, त उन्हनि ताईं न असांखे पहुचणो पवंदो। त तव्हांखे उन्हनि जे इन इनिशिएटिव खे तव्हां अॼु एप्रिशिएट कयो था। जी मां चाहियां थी हर NGO ईअं कमु करे। पंहिंजे असां ॾिसो, सिंधियुनि हमेशह ई पंहिंजो योगदान भारत सरकार सां मिली करे कयो आहे, पर हिन जी वक़्तु मुंहिंजी सभिनी खे हथ जोड़े निमाणी अपील आहे त इहा गॾिजी करे पंहिंजे सिंधी भाउरनि जे लाइ बीहो। हाणे इन जो मां तव्हांखे ॿुधायां थी, असांजा हिकिड़ी हेल्पलाइन असां चालू कई आहे, शंकर लालवानी हेल्पलाइन, हुन सां हुनखे नालो ॾिनो आहे। उन में जी असांजो इहो ई वीचार आहे, इन वीचारधारा सां असां अॻियां आहियूं न, त जेका NGO, जेको परिवार जिते बि कमु करे थो न, तव्हां सभु हिकु दफ़ो गॾिजी करे हलो। हाणे ॾिसो, जीअं तव्हां चयो सिंधु यूथ सर्कल पंहिंजे उन एरिया जे कलाकार खे सपोर्ट कयो, त जे मां जी गोल जी मैदान ते रहां, मां पंहिंजी एरिया जे सिंधी परिवारनि खे, पंहिंजे बिल्डिंग जे परिवारनि में, पंहिंजे आसे पासे जे हिननि खे, उन्हनि खे सपोर्ट थी कयां। अच्छा, मूंखे टाइम कान्हे को वधीक माना ॾेई सघां, त एटलीस्ट जी मां जी सिंधु यूथ सर्कल सां मिली करे उन्हनि खे कंहिं नमूने बिल्कुलु सां सपोर्ट करे थी सघां। त मूंखे लॻे थो अॼु जे स्थितीअ में हर सिंधीअ जो इहो फर्ज़ु आहे। त असां हिकु शंकर लालवानी हेल्पलाइन शुरू कई आहे, उन में जी असां पहिरियों मुद्दो खयोंसीं न, त जेके माण्हू आहिनि उन्हनि जे घरनि ताईं राशन पहुचे। मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां, मां अलाए घणा दफ़ा उन हेल्पलाइन में माण्हुनि जो दुख तकलीफ़ूं ॿुधी करे माना मूंखे एतिरी बेचैनी थी आहे कि भई माना उतां फ़ोन ईंदो आहे, भई असां कॾहिं ज़िंदगीअ में कंहिंखां न घुरियो आहे, पर हिन वक़्तु स्थिति ईअं आहे जो लॉकडाउन जे करे जॉब हली वई आहे, घर में रोटी कान्हे, बिल्कुलु त असां कीअं कयूं। त उन एरिया जो जेको भाउ हूंदो आहे न, उन्हनि हेल्पलाइन में नंबर ॾिना आहिनि, ऐं उन्हनि चयो आहे असां पंहिंजी क्षमता अनुसार कमु कंदासीं। असां उन्हनि खे जी ॾींदा आहियूं उहो नंबर, त उन्हनि जो प्रॉब्लम उते सॉल्व थी वेंदो आहे। जी त जी मां चाहींदमि त माना इहा पंहिंजी ज़िमेदारी हर
शख़्स सम्झी करे हिन अॻियां अचे त मां इहो नओं मुद्दो खणणु चाहींदसि पंहिंजे दिलेर सिंधी चैनल जे थ्रू। ऐं भाउ शंकर लालवाणी हिन में हमेशह ई ख़बर आहे असां सभिनी खे त सिंधियुनि जे लाइ तमामु बहितरीनु कंदा आहिनि, त उन्हनि सां जुड़ी करे असां हीअ हेल्पलाइन खई आहे त जीअं कहिड़ी बि फैमिलीअ खे कहिड़ी बि परेशानी हुजे त उन एरिया जो हिकु सिंधी भाउ अॻियां अचे त हा मां तव्हांजे लाइ आहियां। बाक़ी पोइ गॾिजी करे मुंहुं ॾेई वठंदासीं स्थितियुनि खे, इहो ई मां हिना जी चवां। ये हेल्पलाइन नंबर्स किथे मिलंदा उहे तव्हां ॿुधाए छॾियो या असांखे ॾेई छॾियो, असां असांजे पेज ते अपलोड करे छॾींदासीं। मां किशन तव्हांखे न उहा सॼी हेल्पलाइन जी लिस्ट ई थी मोकिलियां पई, हुन में हेल्पलाइन में ई मुंहिंजो बि नंबर आहे, तव्हां मूंखे बि कॉन्टेक्ट करे सघो था पिया। त असां तव्हांखे असां हिन वक़्तु असांजो ही प्रोग्राम वर्ल्ड वाइड वञी रहियो आहे, त अगरि उहा लिस्ट तव्हां ॾींदा मूंखे त मां असांजे सिंधी पापड़ क्लब जे फेसबुक पेज ते विझंदुसि, त जेके बि असांजा भाउर भेनर ॾिसी रहिया आहिनि ऐं जंहिंखे काई बि मदद कुझु बि खपे त उहे बिल्कुलु उन सां कॉन्टेक्ट करे सघंदा आहिनि। त हिते मां सभिनी दर्शकनि खे बि चवंदुसि कि जेतिरो थी सघे ही एपिसोड त तव्हां शेयर कयो ई कयो, छो त हिन में तव्हांजो ऐं ॿिया जेके बि अहिड़ा जेका तबका आहिनि जंहिंखे ज़रूरत जी मतिलबु कुझु ज़रूरत आहे उन ताईं इहा ॻाल्हि पहुचे। त दोस्तों बसि हीना जी असां हिकु ॻाल्हि मां इंटरप्ट कंदसि, हिन में असां पैसनि जी मदद न कंदा आहियूं, राशन दवाऊं या जीअं केरु अटकिया आहिनि किथे उतां खां हिते शिफ्ट थी करे अचणु चाहिनि था, हिन वक़्तु इन्हनि टिनि ॻाल्हियुनि ते असांजो फोकस वधीक आहे। पर इहा बि ॾाढी सुठी इहा मुहिम आहे, ॾाढी सुठी इहा मदद आहे जेका उहा मतिलबु कारगर सिद्ध थींदी। त हिना जी असां तव्हांजा थोराइता आहियूं। जी जी असां तव्हांजा थोराइता आहियूं, ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां चई आहे। ऐं असां हिन प्रोग्राम ज़रिए सभिनी खे चवंदासीं कि असां हिकजुट थी करे हिन भेरे मतिलबु हूअं त असां हमेशह सभिनी जो साथ ॾींदा आहियूं, त हिन भेरे बि असां उहो करे ॾेखारियूं, छो त ॿुद्धीअ में बल आहे, ईअं चवंदा आहिनि। असां सिंधियुनि लाइ इतिहास रचण जो हे वक़्तु आहे, छो त हाणे तव्हां ॿुधंदव न सभु चवंदा आहिनि त भई सिंधियुनि में यूनिटी कान्हे, पर हे वक़्तु आहे हर सिंधी यूनाइट थी करे इतिहास ठाहे सघूं था। जेको लॉकडाउन जो पोस्ट कोविड इफेक्ट आहे, जेको कुझु सालनि ताईं असां महसूसु करे सघूं था, हली सघे थो पियो, जे असां पाण में यूनाइट थी वियासीं त इन जो इफेक्ट 3-4 महीननि में ई असांजो निकिरी वेंदो। इन में सिर्फ़ु हर कंहिंखे पंहिंजो रोल पूरी तरह सां निभाइणो आहे। थैंक यू हिना जी असां सां जुड़ण लाइ। ऐं असां कोशिशि इहा ई रहंदी कि इहो सॼो जेको बि तव्हांजा हेल्पलाइन नंबर्स आहिनि असां जेके बि वर्ल्ड वाइड सिंधीज़ आहिनि उन्हनि ताईं असां पहुचायूं। महिरबानी तव्हांजी, ऐं असां जल्दी मिलंदासीं। जी थैंक यू। त दोस्तों इहा हुई हीना शहदादपुरी जी, जंहिं तव्हांखे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं ॿुधायो कि ॿधीअ में बल आहे, त असां सभु सिंधी एकजुट थी वञूं। मूंखे हिकु ॻाल्हि यादि अची रही आहे कि लास्ट वीक या 3-4 ॾींहं पहिरीं हिकु मैसेज आयो हो। इहो मैसेज हुयो सौरभ शाह कंहिं मोकिलियो हुयो कि सिंधी जेके लॾे आहिनि उहे पाकिस्तानी आहिनि, पर मां सिर्फ़ु सभिनी सिंधियुनि खे चवंदुसि कि तव्हां सभु यूनाइट थी वञो, छो त असां सिंधी अहिड़ा आहियूं कि असां सिंधी जेका हिंदुस्तान जी जेका आर्थिक असां परिस्थिति आहे उहा असां जाम सुठी ॾेखारी आहे।